ॿियो एग्ज़ाम्पल ॾिसो। हाणे मां तव्हांखे जीअं चयुमि न त इहो बाद में तव्हां ॾिसंदो त सुप्ती जेको आहे सो सुप्तो तनासुब आहे या उबतो तनासुब आहे, यानी कि डायरेक्ट प्रोपोर्शन आहे या इनवर्स प्रोपोर्शन। सभिनि खां पहिरियों जेके स्टेप ॿुधाया आहिनि उहे फॉलो कयो, 1 2 3 4। हाणे ॾिसंदा त कहिड़ियुनि ॿिनि शयुनि जी भेट थियल आहे। चए थो 8 पाइप हिकु टैंकी 24 कलाकनि में भरनि था। ॾिसो कलाकनि ऐं पाइपनि जी, पाणी जी टैंकी सां भेट नथसि थियल, ठीकु आहे। पाइपनि जी कंहिंसां भेट थियल आहे कलाकनि सां। हिन जो मतिलबु आहे मां हिते लिखंदुमि पाइप, हिते लिखंदुमि आवर्स यानी कि कलाक, हिते पाइप ऐं हिते छा लिखंदुमि आवर्स लिखंदुमि। हाणे मां पढ़ंदो वेंदुमि, इन जी फिलिंग कंदो वेंदुमि। 8 पाइप त मां हिते 8 लिखंदुमि, ठीकु आहे। ऐं आवर्स केतिरा आहिनि, कलाक केतिरा आहिनि, 24, ठीकु आहे। हाणे वरी पाइप केतिरा आहिनि, वरी ॿी स्टेज में छा थो चए 2 पाइप ऐं कलाक केतिरा लॻंदा एक्स असांखे ख़बर न आहे। हाणे ॾिसो पहिरियों ॿियों ऐं टियों स्टेप थी वियो। चौथे स्टेप करण खां पहिरियों यानी सिंप्लीफाई करण खां पहिरियों उबतो तनासुब ॾिसो। जेकॾहिं उबतो तनासुब हूंदो त कॾहिं बि हिनखे सिंप्लीफाई न कंदो। इहो से पॉइंट ज़हन में रखिजो। सुप्ते तनासुब में हे ॿई पाण जेको आहे सो सिधी निस्बत में पाण छा पिया कयूं, हिननि खे सिंप्लीफाई कयूं पिया, पर उबती निस्बत में हिननि खे सिंप्लीफाई न कबो आहे। कंहिंखे कंहिंसां कबो आहे उहो तव्हांखे बाद में सम्झायां थो, पहिरियों चेक कयूं। ॾिसो हाणे इमेजिन कयो हिकिड़ी वॾी टैंकी आहे, जीअं कराची में वाटर सप्लाई जो पाणी ईंदो आहे, उनखे 8 पाइप लॻल आहिनि, 8 पाइप उनखे भरनि था पिया, उन जे बावजूदि 24 कलाक लॻी था वञनि। हाणे वरी ॿीहर पाणी आयो ॿिए दफ़े, त उन में असां जेके 6 पाइप हुया ख़राबु थी विया या बंदि थी विया, सिर्फ़ु 2 पाइपनि ते कमु हले पियो। पहिरियों त असां इहो ॾिसंदासीं पाइप घटिया या वधिया, पहिरें जो टे सां कंपेरिज़न असां चवंदासीं पाइप घटिजी विया, ठीकु आहे। हाणे पाण चवंदासीं जेकॾहिं पाइप घटिजी विया त उनमें टाइम केतिरो लॻंदो, वधीक लॻंदो या घटि लॻंदो। अंडरस्टूड आहे जिते 8 पाइप हुया हिकिड़ी टैंकी में, त उन में 24 कलाक लॻनि पिया। हाणे पाइप 2 थी विया त हाणे छा थींदो, टाइम वधीक लॻंदो। ॻाल्हि सम्झ में अचेव थी। इमेजिन कयो हिकिड़ो पाइप आहे, हुन में पोएं हफ़्ते पाणी आयो, 8 पाइप लॻल हुया, 24 कलाक लॻी विया। हाणे सिर्फ़ु 2 पाइप आहिनि, 6 ख़राबु थी विया आहिनि, त टाइम छा लॻंदो, वधीक लॻंदो उन कंप्लीट उनखे भरण में, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो तीर निशान हेठि हिकिड़ो मथे, त इहो अंडरस्टूड आहे। इहे छा आहिनि पाण में उबते तनासुब में आहिनि। हाणे उबते तनासुब में सिधी निस्बत में पाण हिननि ॿिन्हिनि खे कमु जेको आहे सो उहो कयूं पिया न, सिंप्लीफाई कयूं पिया या नंढो कयूं पिया। हाणे पाण छा कंदासीं, पहिरें खे 3 सां सिंप्लीफाई कंदासीं, ठीकु आहे। पहिरें खे 3 सां सिंप्लीफाई करे सघो था, हिननि ॿिन्हिनि खे न। छाजे करे, जो हाणे उबते तनासुब में असांखे ख़बर आहे त हे ॿई पाण में ज़रब थींदा ऐं हे ॿई पाण में ज़रब थींदा, ठीकु आहे। त हाणे उबते तनासुब में, हाणे ॾिसो हे उबते तनासुब में छा थींदो आहे, सुप्ते तनासुब में असां हिननि ॿिन्हिनि खे सिंप्लीफाई कंदा आहियूं। उबते तनासुब में पहिरें खे 3 सां करे सघूं था पिया। हाणे हिन जो जेकॾहिं लॉजिक सम्झाईंदुमि, थी सघे थो तव्हां थोरो कंफ्यूज़ थी वञो, पर चलो तव्हांखे सम्झाइण जे लाइ ॾिसो। हाणे हे ॿई आहिनि पाण में साथी ऐं हे टियों ऐं चौथों आहिनि पाण में साथी, इहे पाण में मल्टीप्लाई थियनि था, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिननि ॿिन्हिनि खे सिंप्लीफाई कंदासीं त छा थी वेंदो, जो साॻियनि 2 साथियुनि खे जेको आहे सो कस लॻी वेंदी। मिसाल हे ए ऐं हे बी, इहे पाण में साथी आहिनि ऐं सी ऐं डी जी टीम ठहियल आहे, ठीकु आहे। हाणे अॻे त छा थींदो, ए खे बी सां डी सां कंपेयर कंदासीं, यानी पहिरें खे चौथे सां हिननि ॿिन्हिनि खे असां कंदासीं, पोइ छा थींदो त हिन खे जेतिरी कस हिन खे लॻंदी ओतिरी कस हिन खे बि लॻंदी। यानी हिन मतिलबु आहे हिकिड़ी टीम हीअ हुई ऐं हिकिड़ी टीम वरी हिननि ॿिन्हिनि जी हुई। माना हिननि ॿिन्हिनि जी टीमनि में, हे ए टीम हे बी टीम, जेतिरो कस हिन खे लॻे पई ओतिरी कस हिन खे लॻे पई। ॻाल्हि सम्झ में अचेव थी। जेकॾहिं मां तव्हांखे हीअं करे सम्झायां त हाणे हुन में छा हुयो, हिन में हे ॿई साथी आहिनि, हे ॿई साथी आहिनि। हाणे जेकॾहिं तव्हां हिननि ॿिन्हिनि खे सिंप्लीफाई कंदो त ओतिरी कस हिननि ॿिन्हिनि खे लॻंदी, हिननि खे त को फ़र्क़ु ई न पवंदो, हे त वधीक हूंदा। पोइ इन्हनि जे विच में जेका बराबरी हूंदी उहा बरक़रार न रहंदी। माना जेकॾहिं 4 आहिनि त इन जे जेकॾहिं पहिरें खे कसु लाहियो था त हिन जे 3 खे कसु लाहींदो, जीअं 2 टीमनि जे खे हिक जेतिरी कसु लॻे। जेकॾहिं हिते ॿिए खे कसु लाहियो था त हेॾे वरी काएं खे चौथे खे कसु लाहींदो। आई होप तव्हांखे इहो पॉइंट सम्झ में ईंदो हूंदो। जेकॾहिं नथो अचे त सिंपली तव्हांखे मां जीअं ॿुधायां त हूअं असां हिननि ॿिन्हिनि खे सिंप्लीफाई कंदासीं न, हाणे हिन खे हिन सां कटिंग कंदासीं। ॾिसो 2 जो खोड़ो हिन ते हिकु दफ़ो, हाणे हिते 1 अची वियो ऐं हिते छा थी वेंदो, 4 बची पवंदो, ठीकु आहे। हाणे पाण छा कंदासीं, हूअं ॾिसो जेतिरो नंढो थी सघे थो असां कयूं था पिया। हाणे हिते 2 आहे, हाणे हिकु कंहिंसां ज़रब थींदो, एक्स सां। मां जेकॾहिं हिते लिखां त हिते थी वेंदो 1 × x ऐं ॿिए पासे ॾों हितां हूअं असां 24 ॾिसो 8 सां ज़रब कयूं आहे न, हाणे 24 4 सां ज़रब थींदा, 24 × 4, ठीकु आहे। x = हाणे जेकॾहिं हिते कयूं 24 × 4 त 4 × 4 = 16, हिकु मथे वियो 4 × 8 = 9, हे थी वेंदो 96। हे असांजो छा आहे, आंसर आहे, ठीकु आहे। यानी असां ॾिसंदासीं त जेकॾहिं पाइप हुया 8 त 24 कलाक लॻनि पिया। हाणे जेकॾहिं पाइप 2 थी विया, 54 ते घटिजी विया पाइप, ॾिसी सम्झो था न, 8 नमो छा थी वियो, 2 थी विया, 54 ते घटिजी विया, त हेॾे टाइम छा थी वेंदो, 54 ते
वधी वेंदो। 24 कलाकनि जी जॻह ते घणा लॻंदा, 96 कलाक लॻंदा। इन जो मतिलबु आहे जेकॾहिं ॾींहंनि में कंपेयर कयूं त हिकु ॾींहुं हुयो त हाणे 4 ॾींहं लॻंदा, छो जो हेॾे चऊं ते घटिजी विया न, त हाणे टाइम चऊं ते वधीक लॻंदो। आई होप तव्हांखे उबतो तनासुब सम्झ में अची वियो हूंदो। हिकु अधु प्रैक्टिस क्वेश्चन ॾियांव थो, तव्हां हुनखे सॉल्व कयो, आसानी सां थी वेंदो। वरी ॿुधायांव थो, पहिरियों त नंबर लिखी वञो, 2 शयुनि जी भेट करिणो आहे। सेकेंड स्टेप उहो बि सेम फॉलो कयो। 3 स्टेप पढ़ी करे स्टेटमेंट फिलिंग कंदा वञो, एसि ताईं सही आहे। उनखां पोइ तव्हां पहिरें ऐं टें खे कंपेयर करे ॾिसंदव त शइ वधी या घटी। ठीकु आहे, जीअं हिते ॾिसूं पिया असां 8 पाइप हुया त हुन मां 2 थी विया त मां तीर जो निशान हेठि ॾिनो। हाणे वरी इन जे हिसाब सां चौथे खे तीर जो निशान हणंदो त बाबा जेकॾहिं पाइप 2 थी विया, 8 मां घटिजी विया, त टाइम छा लॻंदो असांजो, वधीक लॻंदो। हिकु तीर जो निशान हेठि, हिकु मथे, त इहो छा आहे, उबतो तनासुब। सिंपली पोइ पहिरें ऐं ॿिए खे ज़रब कंदो, 3 ऐं चौथे खे ज़रब कंदो। जेकॾहिं तव्हांखे हे सिंप्लीफाई करण वारो सम्झ में नथो अचे त सिंप्लीफाई करण जी ज़रूरत न आहे, बसि पहिरें ऐं ॿिए खे ज़रब करे छॾियो, 3 ऐं चौथे खे ज़रब करे छॾियो, तव्हांजो जवाबु अची वेंदो। थैंक यू सो मच। अञा टियों एग्ज़ाम्पल बि तव्हांखे सम्झायां थो।